सुहिणो बर्ताव करण उन्हनि खे क़बर में बि ख़बर पवंदी आहे। नंढड़ो अर्ज़ कयां जे नाराज़ न थियो, ख़ासि करे उहे दोस्त हदीस जो हवालो ॾिसो, अम्मा जे सहेलियुनि सां बि जेकॾहिं बुरो हलंदे त अम्मड़ खे क़बर में तकलीफ़ थींदी, अबे जे दोस्तनि सां बुरो हलंदे क़बर में तकलीफ़ थींदी, अबे जे दोस्तनि सां भलो हलंदे अबो क़बर में ख़ुशि, अम्मड़ जे सहेलियुनि सां भलो हलंदे क़बर में ख़ुशि। नाराज़ न थियो त मां मरहूम मग़फ़ूर ग़ुलाम मुस्तफ़ा बुरड़ो ऐं मरहूम मग़फ़ूर शाह मोहम्मद मरहूम जे इन ईसाले सवाब जे वास्ते सां हिकिड़ो जुमिलो चवां, जेकॾहिं पोइ भाउ भाउ सां या भाउ भेण सां या भेण भेण सां बनी ऐं पिलाट अथऊं न बाबे अम्मा खां पोइ विढ़नि, अबे अम्मा जी क़बर खे तकलीफ़ ईंदी या कान ईंदी? इते केरी कोन ॻाल्हाईंदो, कीअं ॻाल्हायो, सभिनी जा हथ भरिया पिया आहिनि। ॻाल्हि सची त आहे न मुंहिंजा दोस्तो, हथ ॿुधा पिया आहिनि, सच किथों चऊं? ओ यार याद रख, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। याद रखो मुसलमानों, याद रखो, अल्लाह जो हुक्म भी सच्चो आ त मुझे मुस्तफा जो हुक्म भी सच्चो आ। बाकी ये दुनिया सजी डचो ही डचो आ। इन डचे जे खातर हकीकत जो पर्दो मुझा दोस्त अजीज, हकीकत जे पर्दे खे रहण न दियो। याद रखो, भाइरन सा जमीन ते झेड़ा न कयो। बुधो पिया न, तदा ठारू शाह में पिलाट जे टुकरे ता नंढे भा बिन वडन भाइरन के फैर करे मारे छड़ियो। मां तवा खा तो पुछा, हाने इयो भा जेल में हुंदो या यो पिलाट में घर ठाईंदो? खुदा जे वास्ते जवाब त दियो। बिन जानन बजानी जिगर भाइरन जी जिंदगी उन जालिम गिड़काए वरती, छा जे करे पिलाट जे टुकरे जे करे। या इंसानियत काने, या दरिंदगी आ मुसलमानो। जमीन जे टुकरे जे करे, पिलाट जे टुकरे जे करे, थोड़ी विरासत जे करे ए जानी जिगर रिश्ता न टोड़ियो, इनन में दराड़ू न विझो। याद रखो, जेको ये रिश्ता जोड़ींदो आ मुंहिंजो रब उनके हिते बि मुंहिंजा दोस्त जोड़ींदो आ त हुते बि जोड़ींदो। दिल चवे थी त हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां, ॿिन भाइरनि जेको ज़मीन ते झेड़ो कयो हो, चओ त ॿुधायां, न चओ त मां अॻिते हलां। जे चओ था त पोइ दिल खोले चओ सल्लल्लाहु। मुंहिंजा जानी, इहे सभु मुआशिरे जूं ज़रूरतूं अथव। वकील साहब, ही सभई मुआशिरे जूं ज़रूरतूं हन। ये ॻाल्हियूं समझो। हिकिड़ो बि अगर या ॻाल्हि समझी अमल करण शुरू कयई न त मरहूम गुलाम मुस्तफा जी क़बर जन्नत जे बागन मां रब बाग बनाए छॾींदो। मोहम्मद हाशिम जी क़बर रब जन्नत जे बागन मां बाग बनाए छॾींदो। बल्कि जेतिरा वेठा आहियूं सभिनी जो रब बेड़ो पार करे छॾींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में बस सगा भाइर जमीन जे टुकरे ते अटकी पया। हे पुराणो सिलसिलो आ जमीन ते विढ़ण जो। हिकिड़ो नस्ल न विढ़ियो त ॿियो विढ़ंदो, ॿियो न विढ़ियो त टियों विढ़ंदो, टियों न विढ़ो चौथो ज़मीन ते झेड़ो ज़रूर कंदा। अजीजा ने मन ॿाहिर पाण में नथा टहल, चईन चङनि चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में हलो, इहो फ़ैसिलो अल्लाह जे कलीमुल्लाह खां था करायूं। भई ॿाहिर चईन चङनि सां गॾिजी करे बनी इसराइल जा क़ौम वारा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में आया। साईं हिननि ॿिनि भाइरनि जो पाण में झेड़ो आ, ज़मीन जो मामिलो आ। हो चवे थो ज़मीन मुंहिंजी आ, हो चवे थो ज़मीन मुंहिंजी आ। अल्लाह जे सुहिणे नबी मूसा अलैहिस्सलाम फरमायो, भई भाइरो हलो उन ज़मीन जे टुकरे ते, मां उन ज़मीन जे टुकरे खां पुछां तो, पोइ जंहिंजे लाइ ज़मीन चवे मां हिन जी हां ॿियो क़बूल कंदो या को न कंदो। नई गाल थी वई। बनी इसराइल कौम हैरत में पइजी वे। चवे थी अल्लाह जा नबी ज़मीन भी कदे गाल्हायो आ? अल्लाह जे नबी फरमायो ज़मीन गाल्हाईंदी रहंदी आ, मगर तुझे कन्नन जे मथा पर्दो आ, तू ॿुधी को न सघंदो आ।
अज जमीन साॻियो जीअं ॻाल्हाईंदी आहे ईअं ई ॻाल्हाईंदी, मगर मां अल्लाह जो करीम दरमियान में हूंदुसि। अल्लाह तव्हांजे पर्दन खां तव्हांखे आज़ाद कंदो, अवां हिन कननि सां ज़मीन जो आवाज़ ॿुधी सघंदव। जेको असली मालिक न हुयो उन बगलियूं हण शुरू कयूं त अलाए ॻाल्हि छा थींदी। वरी अकुल सां सोची ज़मीन किथे थी ॻाल्हाए पड़े, अल्लाह जो नबी थो टे ॼारे। मुंहिंजा दोस्त आया ज़मीन जे टुकड़े ते, अल्लाह जो नबी विच में बीठो, हिकिड़े खे सॼे बीहारी, हिकिड़े खे खॿे बीहारी, पाण अल्लाह जे दरबार में अर्शे मुअल्ला ते निगाह करे ज़मीन ॾे निहारे हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो, ऐ अल्लाह जा फर्श, ऐ अल्लाह जी मिल्कियत ज़मीन, हे तो चवे त तू मुंहिंजी, हे तो चवे त तू मुंहिंजी, हाणे तू ॿुधा त तू सॼे पासे वारे जी या खॿे पासे वारे जी। ज़मीन मां आवाज़ आयो, ऐ अल्लाह जा सुहिणा नबी, सॼे पासे वारो बि बेवकूफ़ा त खॿे पासे वारो बि बेवकूफ़ा। छाजे करे मां नकी हिन जी हां, मां नकी हिन जी हां। जागो था ओ ज़मीन 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 ज़मीन, अखियूं खोल, उन हिकिड़े काने जो फिक्र कर जेको क़ब्र जो कानो अल्लाह ख़ैर ऐं इज़त वारो नसीब करे। हीअ मुंहिंजी, हीअ मुंहिंजी, हीअ मुंहिंजी। पंजा हुई कड़ पांजी गरीब कंहिंखे जिरेबा उन में बिले वांगुर अखा ते हो बि कढां, ख़ुदा जो ख़ौफ। मुस्लमान भाइरो, ज़मीन चयो अल्लाह जा कलीम, मां न हिन जी न हिन जी। अल्लाह जे कलीम चयो पो तू कंहिंजी, चवे थी मां पंहिंजे करीम रब जी जंहिं मूंखे पैदा फरमायो आ, मां हिननि जी न आहियां पर इहे ॿई मुंहिंजा आहिनि। मां इन्हनि जी न आहियां, इहे ॿई मुंहिंजा आहिनि। इहे जॾहिं ज़मीन ते अञा आया बि कोन हुया, मां त तॾहिं बि हुयसि जॾहिं ही कोन हुया। वरी ही मुंह में अंदर हलिया ईंदा, मगर मां इते जो इते हूंदसि, छो त मां इन्हनि जी न आहियां, मां उन ज़ात जी हां जेको हमेशा रहण वारी अल्लाह जी ज़ात आ। ओ ज़मीन जे टुकड़े ते झेड़ा करण वारा ईअं न चवंदो कर त हीअ मुंहिंजी न, जो ही फर्श मुंहिंजे करीम रब जो आ, हिन टुकड़े जी ज़िम्मेवारी रब मुंहिंजे हवाले कई आहे, मां इनखे सम्झायां, सुहिणो कयां, इनखे आबाद कयां। पंहिंजी पंहिंजी न कर, छो त पंहिंजो उहो आहे जेको क़ब्र में कमु अचे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, शायदि ॻाल्हियूं मां कुझु घणियूं करे वियुसि सिर्फ़ु इन जे लाइ त ही मुआशिरे जूं तमामु ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, त मां अर्ज़ु पे कयो त जेके भाइर ऐं भेनर ज़मीन जे टुकड़े ऐं मिल्कियत तां विढ़नि था या हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रखनि था, हिक ॿिए खे तकलीफ़ूं ॾियनि था, उन्हनि जे अबे ऐं अम्मा खे हुज़ूर जे हुक्म मुताबिक़ क़ब्र में तकलीफ़ थिए थी। क़ब्र में तकलीफ़ थिए थी। पोइ जंहिंजा अबो अम्मा गुज़ारे विया आहिनि, ॾियो ख़बर, अंदर खां पुछो अबे अम्मा खे क़ब्र में तकलीफ़ ॾियण था चाहियो या अबे अम्मा खे क़ब्र में सुकून ॾियण था चाहियो? जवाब ॾियो अदा, कीअं जवाब ॾियो? तव्हांजे पासे मूवी कोन थी भरिजे, बसि मलाइका ई भरीनि था पिया, हीअ ज़ाहिरी मूवी कान्हे का। सोच मुस्लमान, सोच मुस्लमान, अॼु अल्लाह जे ज़ात तोखे मौक़ियो सोचण जो अता फरमायो आहे। मां आख़िरी दफ़ो मदीने जे मीर जो फरमान ॿुधाई, बसि पोइ मां मोटी थो अचां इमाम हुसैन पाक जे ज़ात ते। वाइदो कयो अथमि, मां ईअं थोरी थदुसि लजपाल हुसैन जो शान बयान न कयां, करबला जो किस्सो बयान न कयां, मां इमाम आली मक़ाम जी शहादत बयान न कयां, ईअं थी नथो सघे। लेकिन आख़िरी ॻाल्हि, मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, कंहिंखे हुज़ूर फरमायो, हुज़ूर उन ॿिनि भाइरुनि खे फरमायो, हुज़ूर उन ॿिनि भेनरुनि खे फरमायो, हुज़ूर उन ॿिनि रिश्तेदारनि खे फरमायो जेके
ज़मीन जे टुकरे ता हिक ॿिए सां झेड़े करण जे लाइ तयार थी था वञनि, इख्तिलाफ उरूज ते पहुची था वञनि। मुझे मदीने जे मीर फरमायो जंहिंजी हिकिड़ो त यकीनन हक़ वारो आहे, जंहिंजो टुकरो आहे ॿियो उन जे मथां क़ाबिज़ थियण थो चाहे। मुझे मदीने जे साईं फरमायो जॾहिं ॾिसी त मुंहिंजो मुस्लमान भाउ ज़ुल्म जे इंतहा ते चढ़ियो बीठो आहे, कुछ भी नुक़सान करे सके थो। हुज़ूर फरमायो तूं ज़िद न कर, हुज़ूर फरमायो तू जिद न कर, तू जिद न कर, तुंहिंजो हक़ आहे उन भाउ खे पंहिंजे मुंहं सां वठी चओ अॼु अल्लाह थो ॾिसे, अल्लाह जो रसूल थो ॾिसे, को मिट माइट मौजूद कोन्हे, हे ज़मीन जो टुकड़ो तुंहिंजो नाहे, आहे त मुंहिंजो, पर फ़ैसिलो मां अल्लाह जे दरबार में थो छॾियां, मां भाउ जे हैसियत में ख़ुशीअ सां तोखे थो ॾियां। अचो भाकुर झेड़न में कुछ कोन रखियो आहे। मदीने जे मीर फरमायो ओ हिकड़ो वेसो कुर्बान करण वारा अल्लाह जे रज़ा जे लाइ, ज़मीन ते फितने के ख़त्म करण जे लाइ। मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां, मुंहिंजो रब तोखे एतिरो अता फरमाईंदो जो तो कॾहिं ख्वाब में बि कोन सोचियो हूंदो। इस्लाम असांखे अमन जो दर्स थो ॾे, इस्लाम असांखे भाईचारे जो दर्स थो ॾे, इस्लाम असांखे सलामतीअ वारो रस्तो थो ॾसे। हिकिड़ो शैतान आहे जेको असांखे मुंहिंजा दोस्त वर्ग लाइ बर्बाद ऐं तबाह करे रहियो आहे। कोशिश कंदासीं न पंहिंजे मामलात खे बहितर करण जी अदा। अॼु सभई हा खणी कयो। मुंहिंजा दोस्तो आउं पढ़ां क़ुरान पढ़ां क़ुरान, जेको न ॾाढो बि हूंदो आहे उहो बि हीणे खे चवंदो आहे बाबा तूं ॾाढो मां हीणो। इहो सभु कंहिंजो वस न आहे, इहो को चवंदो आहे, अंदर में तकलीफ़ आहे पर चवे थो यार मूं तोखे छॾे ॾिनो, मूं तोखे माफ़ करे छॾियो, आहीं बि मुंहिंजो ॾोही, पलाद बि तोखां वठी सघां थो, हली आयो हां तो ॾे यार मूं तोखे माफ़ कयो, तूं दिलि मां कढी छॾ। अल्लाह जो क़ुरान ॿुध जेको न हली वञी कंहिंखे माफ़ थो करे, उन जे बावजूद जो पलाद बि वठी सघे थो, ताक़तवर बि आहे, उन हली वञी माफ़ करण वारे जे लाइ क़ुरान छा थो चवे, पढ़ां क़ुरान। मुसलमानो अल्लाह जो कुरान पढ़ो, अल्लाह जे कुरान खे ॿुधो, अल्लाह जे पाक कुरान खे सम्झो त हिन ज़मीन जे खिते ते अमन ऐं जन्नत बणिजी वञे। अल्लाह जे ज़ात फरमायो वल काज़मीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। चो अल्लाह जो कुरान सचो आहे, लब खोले चो अल्लाह जो कुरान सचो आहे। तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो कचो आहे, तुंहिंजो मुंहिंजो यकीन कचो आहे, मगर मुंहिंजे सोणे करीम रब जो कुरान सचो आहे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वल काज़मीनल गैज़, अंदर मां कीनो कुपत कढण वारा, अंदर मां नफ़रतूं ख़त्म करण वारा, अंदर में कंहिंजे लाइ बुरो न सोचण वारा, जेका सोच आहे उन खे बि कढे छॾण वारा, वल आफ़ीन अनिन नास, ऐं जेको माण्हुनि खे मुआफ़ थो करे। हिकिड़ो उहो जेको अंदर में कुझु नथो रखे, ॿियो उहो जेको माण्हुनि खे वञी थो मुआफ़ करे। अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो ओ अंदर मां गंद कढण वारा, ओ माण्हुनि खे मुआफ़ करण वारा, मां दुनिया ॾिसे न ॾिसे मां रब तोखे ॾिसी रहियो आहियां, मुंहिंजो महबूब तोखे ॾिसी रहियो आहे। मां रब थी करे ऐलान थो कयां वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन।
जे लाइ न अल्लाह क़ुरान में ऐलान करे त मां अल्लाह उन सां प्यार थो कयां जेको हली वञी ॿिए खे मुआफ़ थो करे। मां अल्लाह उन सां प्यार थो कयां जेको अंदर मां किन कुपत ॿिए लाइ कढी अंदर खे साफ़ थो रखे। मां तोखां थो पुछां कसम थई पैदा कंदड़ रब जो मूंखे ॿुधा जंहिंसां न अल्लाह प्यार करे कायनात जो ज़र्रो ज़र्रो उन सां प्यार कंदो या कोन कंदो। जवाब जो अदा कंदो या कोन कंदो। हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम जे ज़ात फरमायो ऐ सालिक चवंदो हई त को अहिड़ो बुज़ुर्ग मिले जंहिं वटि मां वञा हो मूं ते निगाह करे मां बदिलजी वञा हो हथड़ा खणे मां धोपी वञा। हज़रत अली छा थो चवे शेर खुदा छा थो चवे इमाम हसन हुसैन जो बाबो छा थो चवे शेर खुदा फरमाए तो ओ ॻोल्हण वारा त ॻोल्हिया उहो किथे मिलंदो तूं ॿिए हंधि छो थो ॻोल्ही पंहिंजे अंदर में ॻोल्ह त रब तोखे उहो बनाए छॾींदो। ॻोल्ही थो त काथे ॻोल्हियां तूं पंहिंजे अंदर में ॻोल्ह पंहिंजे पाण में उहा क्वालिटी पैदा कर अंदर खे बुग़्ज़ कढ माण्हुनि खे मुआफ़ कर कंहिंजे लाइ बुराई न रख तुंहिंजे अंदर खे रब साफ़ कर तूं अंदर खे साफ़ कर रब तोसां प्यार करे। जॾहिं रब जंहिंसां प्यार कंदो आहे उहो निगाह कंदो आहे त चोरनि मां दीन जा मोर बनाए छॾींदो आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में चोर चयो छो त अब्दुल कादिर जीलानी घोट जिस्म ते कपिड़ो उहो पाईंदो जो वक़्त जे गवर्नर वटि बि कोन हूंदो हो। वरी संदन जो फाका संदन जो फकर संदन जी उहा बचपन जी ज़िंदगी ॾिसो त ख़ुदा जो कसम अकुल हैरान रहिजी थो वञे। चोर दिल में ख़्याल कयो त हिकिड़ो ई महबूबे सुभाणीअ जो जुबो हथ अचे वञे बस मुंहिंजो कमु थी वेंदो। हुन छा कयो मस्जिद में ॾिठई त महबूबे सुभाणी वेहंदा ज़रूर किथे न किथे लाहे रखंदा मां चोरी करे खणी अचां। जीअं जो ही मस्जिद में अंदर आयो इन नियत सां त महबूबे सुभाणी आराम में पया हन महबूबे सुभाणी आराम में हुया हे यार चोरीअ जे नियत सां अंदर दाख़िल थियो। अचानक मस्जिद जो दरवाज़ो खड़कियो महबूबे सुभाणी फरमायो जी मां पहुतुसि हबीबन करीमन जो बचड़ो सुनो अब्दुल कादिर जीलानी उथी पाण फरमाइनि था त हली आ चोर ॾिठो त महबूबे सुभाणी जागी पिया हाणे फासी वेंदुसि काॾे वञा नुख वेड़ी पई हुई उन में अंदर विच में लिकी सुम्ही रहियो हाव मां डरे त कार्रवाई कयां। जेको सवाली आयो उन जे अर्ज़ कयो त सोना अब्दुल कादिर जीलानी असांजे फलाणे इलाइक़े जो अब्दाल दुनिया छॾे वियो आहे। जीअं चइबो आहे न त एसपी रिटायर थी वियो आहे कंहिंखे चइबो आहे आईजी खे चइबो आहे न आईजी साहब एसपी रिटायर थी वियो आहे एसपी नओं मुक़रर करे ॾे जी जीअं न दुनिया जा उहिदा आहिनि ईअं दीन में बि उहिदा थी मुजाया। अब्दाल हिकिड़ो फलाणो अब्दाल दुनिया छॾे वियो आहे असांखे को अब्दाल इनायत कयो वञे। महबूबे सुभाणी फरमायो हिन वक़्तु ॿियो त को मौजूद कोन्हे हिकिड़ो अब्दाल इन नुख में सुतो पियो आहे हिन वक़्तु उनखे तव्हां सां था मोकिलियूं। नुख में केरु सुतो पियो हो ॻाल्हाए त सही केरु सुतो चोर सुतो पियो हो। चोर जो ॿुधो त अंदर जो अंदर में शर्म में मरी वियो ॿाहिरि निकिरी लुड़क लाड़े चवे थो सुहिणा मां त चोर थी आयो हुउसि। पाण फरमायो जिते चोर वेंदो आहे कुझु न कुझु सम्झी वेंदो आहे पर जेको हू सम्झी वेंदो आहे उहो उनखे मिले न मिले पर जेको खज़ानो हूंदो आहे उन मां उनखे वंड ज़रूर मिलंदो आहे। महबूबे सुभाणी फरमायो तूं त असांजे जुबे जे लाइ आहे जुबो त असांजे जिस्म ते पहिरियल आहे पर जेका न अल्लाह असां ते इनायत कई आहे मदीने वारे मीर जी जेका निगाह हे जेको फैज़ जो दरिया थो हले अचे वंडड़ो वठ फलाणे इलाइक़े जो रब तोखे आबिद मुक़रर करे छॾियो। जागो था दोस्त छो ॿुधायुमि अगरि अल्लाह तोसां न प्यार कंदो त तूं ईअं थी वेंदे थियण चाही थो या न ईअं अल्लाह कंहिंसां प्यार कंदो जेको निमाज़ूं बि पढ़े मुंहुं मसीद में ख्यालो खाटर में
नमाज में पढ़े डाटरो भी भर में पियो हुजे, नमाज में पढ़े चादर में पई हुजे त हाउ मोटर वञ बुह जी भरी खणी छा। मुंहिंजा दोस्त ईअं न कर। तहां कॾहिं ट्रेज़री ऑफिस में विया हो या कंहिं ॿिए ऑफिस में, नादरा कंहिं ऑफिस में वञो, मज़ो वञी ॾिसो, ख़ासि करे उन्हनि ऑफिसुनि में जिते रिश्वत थी हले। नमाज़ जो रुॻी टाइम थिए ॾिसो त हमरा कीअं झटि में कंप्यूटर खे छॾे वञी था मुसले ते किरनि। मां त हाणे रजिस्ट्रेशन कराइण जे लाइ उते वियुसि न, मुंहिंजा दोस्त शहबाज बिल्डिंग में ख़बर हुई त हेतिरा पैसा तय थियल आहिनि, हेतिरा पैसा ॾियणा आहिनि। हालांकि छा हूंदो आहे, सेल सर्टिफिकेट जी क़ीमत घणी 800 1500 खपनि घणा। वकील साहब वेठो आहे, कीअं मां चवां त 30,000 वठंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो ये हकीकत कोने का। ऐं तव्हां खां थो पुछां, नमाज जो टाइम थिए ॾिसो न, सभ खां पहिरीं डीसी ऑफिस जा सभई भॼंदा नमाज ते। चओ त माशाअल्लाह ही त के जुनैद बगदादी जा वॾा मुरीद आहिनि। जेॾी महिल टिकियूं दुआऊं उन्हनि जूं घुरणु ॾिसो न साईं, हीअं लुॾणु ॾिसो, दुआऊं घुरणु ॾिसो। चओ वरी तस्बीह हथ में मोटंदा, ठक 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 अचे। जेॾी महिल वेहंदा तस्बीह रखी मुंहं ते हथ घुमाए, जी छा ही कमु 30% तूं साॻियो ई जे हाणे नमाज़ पे पढ़ी। इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे? ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, इन ज़िंदगीअ मां तंग थियो, इन ज़िंदगीअ खे छॾियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहा ज़िंदगी बनायो जेका मुंहिंजे करीम मुस्तफ़ा ज़िंदगी बनाई आहे। उहा ज़िंदगी बनायो जेका अल्लाह जे रज़ा वारी ज़िंदगी आहे। उहा ज़िंदगी बनायो जेका मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रज़ा वारी ज़िंदगी आहे। बसि हाणे बाक़ी जेको अधु कलाक खनि बचियो आहे, दिलि थी चवे मां लजपाल हुसैन खे ॻायां। छा ख़्याल आहे? खुश आहियो न? त पोइ हिकु दफ़ो मुंहिंजे महबूब मदीने जे मीर ते दुरूद पढ़ो, सल्लल्लाहु। मौलवी थो चए त हिकिड़ो दफ़ो तव्हां दुरूद पढ़ो, त हिकिड़ो दफ़ो पूरो बि कोन थो थिए। पहिरीं 30 जो आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या 30 जो आवाज़ रसूल अल्लाह, 20 जो आवाज़ वसल्लम अलैहि या 15 जो आवाज़ हबीब अल्लाह, 10 जो आवाज़ शुरू 30 कयो, 10 जो आवाज़ बचो 20 यकदम हिकिड़े दफ़े में। पर जे मौलवी चए त ॾियो ख़बर मां बसि कयां न सही न, 1.5 कलाक त हल। वाह मुंहिंजा दिल अज़ीज़ान मन, इमाम अली मक़ाम जो शान बयान कयां इन शेर सां गॾु। ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है, ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। अल्हम्दु के अपना तो ईमान भी हुसैनी है, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है, ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। मुझे मदीने जे मीर जा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुझे मदीने जे साईं जा कदम मुबारक मक्के जे ज़मीन ते लगा। मक्के जी ज़मीन कायनात सॼीअ जे ज़मीन खां वधीक इज़त वारी थी वई। उन मक्के जे शहर जे लाइ अल्लाह मुझे महबूब जे आमद खां बाद चयो ला
उक़सिमु बिहाज़ल बलद इन मक्के जे शहर जो कसमा छो जे करे व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मुझा महबूब मुस्तफ़ा तो महबूब जी ज़ात मक्के में इन करे मां रब मक्के जा कसम खया मदीने वारे मीर जी कदम मुबारक मदीने में सबका पेरी मस्जिद कुब्बा जे मकाम ते लगा ओहा कुब्बा वारी जगह बड़ी इज्जत वारी परी मुझे मदीने जे मीर जा जिस्म मुबारक जा कदम मस्जिद नबवी में लगा ओहा मस्जिद नबवी एतरी त इज्जत वारी अम्मा आयशा सिद्दीका सोनी जे हुजरे में मुझो करीम मुस्तफा अबदी आरामिया उन अम्मा आयशा सिद्दीका वारे हुजरे के जिते मुझो मदीने जो मीर आरामिया जे जे मथा गुंबज़े खज़रा जुड़ियला फर्श ते त इज्जत वारो आ मगर रब करीम उनके अर्श ते बि इज्जत वारो करे छॾियो आ 70,000 मलाइका अर्शन खां ईंदा आहिनि काथों ईंदा आहिनि अर्शन खां ईंदा आहिनि फर्श ते हिकिड़े कम जे लाइ मुझे करीम मुस्तफा जे दरबार में सुबुह जा आयल शाम ताईं दुरूद सलाम पढ़ंदा आहिनि ईदा खिलदा वीदा रोदा वरी शाम जो 70,000 ईदा सॼी रात दुरूद सलाम पढ़ंदा वीदा रोदा मां अर्ज़ करण पे चाहियो त हुजूर जो जिस्म जिथे लगे ओहा जाइ ज़मीन जी छो न हुजे कायनात में उन जो ॿियो को मट ॾाढा ॻाल्हायो त मां इहो जुमिलो चवां उन जो कोई मट न है जिते हुजूर जा कदम लगन ओ गोठ दाली शहर वारो गुरना बिरादरी जे ईसाले सवाब जे महफिल में मरहूम गुलाम मुस्तफा मरहूम शाह मोहम्मद जे बख्शिश जी दुआ में गॾु थियण वारो जवाब ॾियो हुजूर जा कदम ज़मीन ते लॻल उन ज़मीन जो को मट नाहे ज़रा मूं ॾे निहारियो जंहिं इमाम हसन ऐं हुसैन जा पेरड़ा मुझे मुस्तफा जे कुलड़न ते चढ़न भला उन्हनि जो मट केर थो थी सके आहे को उन्हनि जो मट दुनिया में को आहे मट इन खां वधीक ॿियो कहिड़ो शान बयान कजे इमाम हसन ऐं हुसैन सुणे जो मूंखे ॿुधायो जो मुंहिंजो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन मासूम इमाम हसन ऐं हुसैन सां कीअं हुजूर प्यार कंदा हुया हुजूर जे जहिड़े असहाबीअ खां पुछो अबू बकर सिद्दीक खां पुछो उहो गवाही ॾींदो उमर फारूक खां पुछो उहो गवाही ॾींदो उस्मान ज़िन्नूरैन खां पुछो उहो गवाही ॾींदो अली मुर्तज़ा खां पुछो उहो गवाही ॾींदो सलमान फारसी खां पुछो गवाही ॾींदो हज़रत बिलाल खां पुछो गवाही ॾींदो कहिड़ी गवाही जेॾी महल हुजूर सां मिलण ईंदा हुयासीं हुजूर खे चादर वेढ़ियल हूंदी हुई ईअं सम्झंदा हुआसीं त मुंहिंजा आका सुकून सां वेठा हल असां वेहंदा हुयासीं दीदार कंदा हुयासीं अचानक ख़बर उन महिल पवंदी हुई अंदर जिस्म में का शइ तहरुक वठंदी हुई इन पासे खां इमाम हसन निकिरंदो हो त हिन पासे खां दिलबर हुसैन निकिरंदो हुयो ॿुधायो उन्हनि जी इज़त केतिरी अल्लाह वटि वॾी हूंदी उन्हनि जो मक़ाम ख़ुदा वटि केतिरो वॾो हूंदो जेके हुजूर जे जिस्म सां ईअं लिपटिया पिया हूंदा हुया जो सहाबी बि महसूस करे कोन सघंदा हुया त फ़क़ति आका वेठा आहिनि या जिस्म सां शहज़ादा बि लिपटिया पिया अमड़ सां त ईअं लिपटियल सभु को ॾिसंदो आहे पर नाने सां ईअं लिपटियल अगरि काइनात ॾिठो आहे त इमाम हसन ऐं हुसैन खे हुजूर सां लिपटियल ॾिठो आहे
अज़ीज़ान मन उन मुझे लजपाल इमाम हसन ऐं हुसैन जे मट चओ दुनिया में केर तो थी सके। हर सहाबीअ जी इज्जत अल्लाह पंहिंजी बनाई आहे। मुझे मुस्तफ़ा हर सहाबीअ खे पंहिंजो पंहिंजो मक़ाम ॿुधायो आहे। मुझे करीम मुस्तफ़ा इमाम हसन हुसैन खे बि पंहिंजो मक़ाम ॿुधायो आहे। मुझे हुज़ूर जे ज़ुबान मां आउं तव्हां खां थो पुछां, मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो त मुंहिंजो हसन ऐं हुसैन जन्नत जा सरदार हन। कंहिं फरमायो आहे, ॻाल्हायो कंहिं फरमायो आहे, जेकॾहिं दुनिया में केर बि चवे त ईअं कोन्हे उनखे काफ़िर चवंदासीं या मुसलमान। सोची पोइ ॿुधायो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़हन नशीन कयो। मुझे मदीने जे साईं फरमायो, हालांकि मां कुरान जो रेफरेंस ॾियां, कुरान करीम तो फरमाए इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो आहे, मां अल्लाह खरीदारी कया मोमिनन खां, उन्हनि जो जानियूं ख़रीद, उन्हनि जा माल ख़रीद, उन्हनि खे एवज़ में जन्नत ॾिनी अथमि। उन्हनि मिल्कियतूं मां अल्लाह जे राह में ॾेई छॾियूं। जंग जे मैदान में चढ़नि जानियूं कुर्बान कयूं, मां उन्हनि खे जन्नत एवज़ में ॾिनी आहे। ज़रा मूं ॾे निहारे सोचो, इमाम हसन ऐं हुसैन जी उमिरि हिकिड़े बचे जी 4 साल, ॿिए बचे जी 5 साल, हिकिड़े जी 3 साल, ॿिए जी 4 साल। अञा उन्हनि ते निमाज़ बि फर्ज़, ॻाल्हायो, निमाज़ बि फर्ज़। 7 सालनि जो बच्चो थे निमाज़ सेखारण लाइ मस्जिद ॾे वठी वञो, घणनि सालनि जो। इमाम हसन ऐं हुसैन जी बचपन 3 ऐं 4 साल, मन अञा उन्हनि जे मथां जिहाद बि फर्ज़ नाहे। क़ुरान तो चवे जन्नत उन्हनि जे लाइ जन जानियूं ॾिनियूं मां अल्लाह जे राह में, जन माल ॾिना मां अल्लाह जे राह में, उन्हनि जे लाइ जन्नत आहे। जन इबादतूं कयूं मां अल्लाह जे राह में, उन्हनि जे लाइ जन्नत आहे। इमाम हसन हुसैन त नंढड़ा, नबी सुणे फरमायो त हे जन्नत जा सरदार। हालांकि न निमाज फर्ज, न रोज़ो फर्ज, न हज फर्ज, न ज़कात फर्ज, न वरी जिहाद अञा फर्ज थियो आहे। अञा कुछ भी फर्ज कोन थियो आहे, रुगी जन्नत न मिली आहे। जन्नत जी सरदारीअ जो ऐलान थियो। कहे ऐलान कयो, मदीने जे मीर कयो। दुनिया जी का ताकत आहे जेको चवे त ऐलान कूड़ो नथो चई सघे। हालांकि कुरान क्लियर बीठो आहे, को बि ईमान वारो तो चवे कुरान जो कानून भी हक़ आहे, पर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा के अल्लाह मुख्तारे कुल बनाए छॾियो आहे। आउं तव्हां खां थो पुछां त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा उन्हनि बचड़नि लाइ ऐलान कयो त हे मुंहिंजा बचड़ा जन्नत जा सरदार आहिनि। इहा ॻाल्हि हक़ आहे न? जेको न मञे उन लाइ छा चवंदे, ख़ुदि फ़ैसिलो कर। आउं अॻियो जुमिलो थो चवां, ऐं जन पंहिंजूं जानियूं ॾिनियूं, जन पंहिंजा माल ॾिना। हुज़ूर फरमायो जन्नत जो जंग जी तयारी आहे, कुझु न कुझु सामान खणी अचो। अबू बकर सिद्दीक़ सुणो घर में आयो, अल्लाह ताला मेड़े गॾु कयईं, दीवार ते हथड़ा पियो हणे त मथां टोपे वारी सुई न रहिजी वञे। मुझे सुनो, उमर फारूक मिल्कियत जो अधु खणी अचे, उस्मान ज़ुन्नूरैन 300 उठ मदीने में मिल्कियत जा विरहाए। अल्लाह जो महबूब चवे त उमर तू जन्नती, उस्मान तू जन्नती, अबू बकर तू जन्नती, तलहा तू जन्नती, सलमान तू जन्नती, जुबैर तू जन्नती। होडे इमाम हसन हुसैन ला भी फरमान मुझे मुस्तफ़ा जो, एडे हुजूर जे सहाबा ला भी फरमान मुझे मुस्तफ़ा जो। बई मञणा पवंदा या हिकिड़ो? ॻाल्हायो, चुप छो था थियो? जेसिताईं सच न ॻाल्हाईंदव न तेसिताईं मसइलतुनि में मरी वेंदव। बई फरमान हिक ज़ुबान मां जारी थिया। उहा ज़ुबान कंहिंजी आहे जो अम्मा आमिना जे लाल जी आहे, मदीने जे लजपाल जी आहे।
बई फरमान सच या बिनी ता हथ खण जे बिनी ता हथ नथो खणी तो हथ छो खणा ईमान वारो जो बई फरमान मुझे मुस्तफा जा सच हन हाने मां अगे जुमले ते अचा सही हाफिज मोहम्मद सिद्दीक अल्लाह कुरान करीम में फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता उन्हनि जे ला दिमाग में भी न सोचजो छा में न सोचजो सोच में भी न आणजो गुमान भी न कजो इरादो भी न कजो मौला छा जेके मुझे राह में कत्ल कया था वञन उन्हनि ला सोचजो न त उहे मुर्दा हन मौला उन्होंने के कबर में दफन भी कयो तो हथन सा मौला उन्हनि जे मथा त मिट्टी भी विधी थो मुझो अल्लाह तो फरमाए तो त मतो मिट्टी विधी आ मां रब तो खां सवाल तो कया जेडी मल जमीन तो खोटींदो है जमीन जे अंदर केतिरियूं जिंदा शयूं मिलंदियूं थई मुझो बेनियाज रब तो फरमाए जदे तू समय पुत्र खोटींदो है अंदरा हिकड़ो पोड़ींदो निकरंदो आ उनखे टोड़ींदो है उन में कीड़ो हुंदो आ साए रंग जो उन जे मुंह में सुबदासी चांवर हुंदो आ 100 फुट खां हेठ जमीन में सारियूं कह कायूं ऑक्सीजन हुन ताईं कह पहुंचाई रिज़्क हुन के कह दिनो मुझे बेनियाज रब जे ज़ात बा बरकत फरमायो तू जो कम जेको आ ओ तू कर जेको मां रब जी कुदरत आ उहा मां रब पाण करे छडींदुसि मुझे बेनियाज रब जे ज़ात फरमायो बल अहिया मां अल्लाह ऐलान तो कया त उहे जिंदा इंद रब्बिहिम युरज़कून उन्हनि खे पंहिंजे रब वटि रिज़्क भी मिलंदो आ रिज़्क भी दिल चवे थी इन आयत के खोलिया 15 मिनट 16-17 मिनट न खोलिया या थकिजी पिया हो थका त न आहियो पक्की ॻाल्हि आहे छो त ॾाढो मज़ो ईंदो आहे कॾहिं जो किसो कर बलावारनि जो त ॿुधी अॼु अखड़ियुनि आप वहायो आहे केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो आहे हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़नि ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छॾे बचड़ने वञी ऋण पट खेत वसायो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो आ आऊं अल्लाह जे कुरान जे आयत के खोलण तो चाहियां नौजवानो तहकीक करण वारो पढ़िया लिखिया मुझा मुसलमान भाइरो गौर कयो अल्लाह जे ज़ात फरमायो जेको मरण वक्त मरी त रहियो आ ज़मीन जे ला न कंहिं जहिड़े झटे में न मिटन माइटन जे मामलात में न मां अल्लाह जे रज़ा जे ला मुझे दीन जे ख़ातिर मरी रहियो आ रब तो चवे इनखे मुअल चइजो भी न मुअल समझ जो भी न मां तवज्जो ॾियारण तो चाहियां न आयत जे हिस्से ते अल्लाह उन जे पोइ ज़िंदगीअ जो ज़िक्र कोन कयो आहे अहम नुक्तो अल्लाह ये कोन चयो त जेको ॼमण खां वठी मां अल्लाह जे राह में हलियो जेको ॼमण खां वठी मां अल्लाह जो फरमान बरदार रहियो ताची मरण जी घड़ी पहुतसि जान कुर्बान करे छॾी मगर मां अल्लाह जे दर खां कोन हटियो अल्लाह उन जे पोइ ज़िंदगीअ जो कोई ज़िक्र कोन कयो आहे अॻ में गुनहगार हुयो नेकोकार हुयो अल्लाह ज़िक्र कोन कयो मुंहिंजे रब कुरान करीम में फरमायो मरण जे महल जेको मां अल्लाह जे राह में जान दे उनखे मुअल चइजो भी न मुअल सोचजो भी न उहो ज़िंदा पंहिंजे रब वटि रिज़्क भी मिले थो कंहिं वटि ज़िंदा पंहिंजे
पंहिंजे रब वटि कंहिं वटि पंहिंजे कुझु माण्हू चवंदा ज़िंदा आहिनि रब वटि हन न उन्हनि खे थोरो प्यार में कन में महटो ॾेई चवीन त तूं ॻाल्हि त सची थो करी पर मूंखे एतिरो ॿुधाए दुनिया जी उहा कहिड़ी जॻह जिते मुंहिंजो रब मौजूदु न आहे दुनिया जी उहा कहिड़ी जॻह जिते मुंहिंजो रब न आहे चओ थो रब जिथे किथे आहे चईसि पोइ शहीद त रब वटि आहे न पोइ तूं पाण चवीं थो रब जिथे किथे हाणे तूं ॿुधाए त शहीद किथे आहे अदा समझो था या न बहरहाल अञा मुंहिंजी मंज़िल अॻिते आहे अञा मां अॻियो जुमिलो सम्झाइण थो चाहियां अल्लाह क़ुरान करीम में ॿुधायो त मुंहिंजे राह में जान ॾियण वारा उहे ज़िंदा आहिनि उन्हनि लाइ मरण जो तसवुर बि न कजो जन जान ॾिनी उहे ज़िंदा आहिनि उन्हनि लाइ मरण जो तसवुर न कजो जेके अंबड़ जे पेट मां ॼमण खां वठी मुसले ते आहिनि अमड़ जे पेट में मुझे मदीने जे मीर के सुञाणदा मुझी मुराद हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा पांजे अमड़ जे वजूद में अञा ऐलान नबुवत कोन थियो हुजूर हेॾां अचे फातिमा बिन्त असद मोहर एॾो हुजूर हेॾां अचे फातिमा बिन्त असद मोहर एॾो हुजूर खे ईंदो ॾिसे अदब में उथी बीहे खानदान जा माण्हू नाराज़ फातिमा तूं वॾी आहे सुणो मोहम्मद नंढड़ो आहे उथी छो थो बीही चोथी बीही उथी चवे थी मां छा कयां मुंहिंजे अंदर में जेको आहे मूंखे वेहण ई नथो ॾे मां छा कयां अंदर में केर हो जो अलीउल मुर्तजा शेर खुदा हुयो केर हुयो जेको अमड़ जे पेट में मुस्तफा के सुञाणे जो उनखे अली चइबो आहे जवाब ॾियो उनखे छा चइबो आहे यादि रखो हिकिड़ो अॻियो जुमिलो अबू बकर सिद्दीक बि जॾहिं पंहिंजे अमड़ जे पेट में हुयो न उनजी अमड़ बुत जी पूॼा कंदी हुई उनजी अम्मा ॻाल्हायो छा कंदी बुत जी पूॼा कंदी हुई जॾहिं अबू बकर सिद्दीक उनजे पेट में आयो आहे वई आहे पंहिंजे बुत जी पूॼा करण अञा हुनजे भर में बीही वेहण वारी करे अचे पेट में सूर पवे अहिड़ो सूर पवे जो वेही न सघे जेसि ताईं अबू बकर अमड़ जे पेट मां ॿाहिरि न आयो तेसि उनजी अमड़ हिकिड़े लम्हे लाइ बि बुत जे साम्हूं वेही न सघी जॾहिं तकलीफ़ आई त काहिना खां पुछे त मामिलो छा आहे जे मामिलो सवलो आहे जेको न तुंहिंजे पेट में आहे उहो हिन पुत्र जो दुश्मन आहे उहो कहे यार जो यार जी मुझा सुहणा अजीजा ने मन मुझे करीम मुस्तफा जा दीवानो जेको मरण जे महल अल्लाह जे राह में कुर्बान थे अल्लाह चवे तो ओहो जिंदा जेको अमड़ जे पेट खां वठी करे अल्लाह जे दीन जे मथा कुर्बान थे बुधायो त उन जी जिंदगी जे मुतालिक अवां जो छा ख्याल आ मां कुरान जी अगी आयत पढ़ण तो चाहियां इजाजत हाफिज जेके बुढ़ा वेठा ओए त घटि में घटि इजाजत ॾियो इजाजत चीच त मथे खणो ॾिसां आहिनि या कोन माशाअल्लाह हिते त गंज हाफिज कुरान जा वेठा अल्लाह करे तव्हांजा अञा भलर कुरान जा अल्लाह ताला उन शहीदन जे मुतालिक फरमायो उन शहीदन जे मुतालिक जेके मरण घड़ीअ टाइम ते अल्लाह जे राह में जान ॾिनो अल्लाह चए तो फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही अल्लाह चवे तो मुझे शहीदन के मुर्दा न चइजो मुझे शहीदन जिला मुर्दा सोच जो भी न उहे ॾाढा ख़ुश हन मां अल्लाह उन्हनि खे एतिरियूं नेमतूं ॾिनियूं हन मां अल्लाह उन्हनि जे मथां एतिरो फज़ल कयो आहे जो मां रब थी करे ऐलान थो कयां त उहे ॾाढा ख़ुश हन क़ुरान सचो आहे सूरह निसा खोलियो निसा या न सही और आल इमरान कहिड़ी सूरत आहे हेलो सूरह आल इमरान ना आल इमरान आयत नंबर 59 ॻाल्हि पर अहिड़ी आयत आहे ओ मुसलमान भाइरो क़ुरान करीम खे खोले ॾिसो आल इमरान सूरत जी 59 नंबर आयत खोले ॾिसो अल्लाह तो चवे शहीद ज़िंदा ला मुर्दा न सोचजो मां अल्लाह वाइदो तो कयां मां अल्लाह ऐलान तो कयां शहीद ॾाढा ख़ुशि वेठा हन मां अल्लाह जे नेमतुनि ते आयत पूरी नथी थे रब जो क़ुरान अॻिते तो चवे त
पाण त खुश वेठा वयस्तबशिरून बिनिमतिन मिनल्लाहि वफद वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फ़िहिम अल्ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जो कुरान तो चवे पाण त खुश वेठा पर जेके पोइते रहजी वया हन जेके पोइते शहीद न थी सघिया हन वल वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम जेके पोइते रहजी वया हन उन्हनि खे बि ख़ुशख़बरी ॾियनि था अल्लाह खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। तव्हां ग़म न कयो असां शहीद थी वया हो तव्हां शहीद त कोन थिया हो पर असां सां प्यार था कयो असांखे तव्हां मुर्दा नथा समझो असांजे ज़िंदगीअ खे समझो था असां तव्हांखे मुबारक था ॾियूं तव्हां खुश नसीब हो असांखे त अल्लाह नवाज़ियो आहे पर असां सां प्यार करण वारनि खे बि रब नवाज़े छॾियो आहे। शहीद ज़िंदा शहीद ज़िंदा सादो लफ़्ज़ चवां जे नाराज़ न थियो त सादो लफ़्ज़ चवां जेकॾहिं कंहिंजो पीउ दुनिया छॾे वञे त 20 मौलवी वठी क़ुरान जा ख़त्मा पढ़े पंहिंजे ई फिरके मतिलब वारा सभई चवे त ख़त्मा क़ुरान जा पढ़ो। अॼु ॾींहं ताईं मां उन्हनि दोस्तनि खे थो चवां जेके मुंहिंजे लजपाल हुसैन पाक जे हिन ॾींहंनि में दुहलई शरनाई खणी था निकिरनि मां पुछां थो कॾहिं पंहिंजे बाबे जे दुनिया छॾण वारे उन ॾिहाड़े ते बि दुहलड़ा वॼायो त बिरादर वारा कीअं था बिरादर मां कढी छॾींदा घर वारा बि वेझो अचणु कोन ॾींदा चवंदा तोखे ख़्याल नथो थिए अॼु तुंहिंजे बाबे जे दुनिया छॾण जो ॾींहुं आहे अॼु तूं उन खे दुल्हन शरनाइण सां थो चवंदो छा कयां चवंदा अल्लाह जो क़ुरान पढ़ त उन जा दर्जात बुलंद थियनि जी तूं जो मुंहिंजो बाबो गुनहगार आहे उन लाइ क़ुरान पढ़ इन लाइ त उन जा दर्जात बुलंद थियनि उन जा ॾोह माफ़ थियनि। मुंहिंजो लजपाल हुसैन ॾोही न आहे उहो ॼमण सां ई पाक आहे अमड़ जे पेट में पाक आहे उन जे लाइ बि क़ुरान पढ़ उन लाइ बि दुरूद पढ़ पर इन नियत सां न त उन जा दर्जात बुलंद थियनि न न उन लाइ क़ुरान इन लाइ पढ़ त मौला मां तुंहिंजो क़ुरान थो पढ़ां मौला मां उहो क़ुरान थो पढ़ां जेको लजपाल हुसैन करबला खां बाद नेज़े ते क़ुरान पढ़ियो हो मौला इन करे थो पढ़ां त मुंहिंजी निस्बत दिलबर हुसैन सां थी पवे मौला मां इन जे लाइ क़ुरान थो पढ़ां त मां सुहिणे हुसैन जी सुन्नत पूरी करे वठां मौला मां इन लाइ क़ुरान थो पढ़ां त मां दिलबर हुसैन खे यादि करे क़ुरान पढ़ां ता त मुंहिंजो नालो सुहिणे हुसैन जे ग़ुलामनि में लिखिजी वञे। यादि रखो मुसलमानो इमाम आली मक़ाम खे क़ुरान करीम पढ़ी गिफ्ट इन लाइ कबो आहे त ग़ुलामनि जो नालो मन ग़ुलामनि जो नालो बि ग़ुलामनि में लिखिजी वञे त मुंहिंजा दोस्तो जॾहिं आम अल्लाह जे जान ॾियण वारो नाले में नाले जे जान ॾियण वारो ज़िंदा त मुंहिंजो चओ मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन हमेशह ज़िंदा हुयो हमेशह ज़िंदा आहे हमेशह ज़िंदा रहंदो। ऐं तव्हां खां हिकिड़ो सवाल कयां करबला जो अखियुनि ॾिठो गवाह जो नालो ॿुधायो चो इमाम सज्जाद सुहिणो चो इमाम वरी चो इमाम सज्जाद सुहिणो पूरी मदीने जी अॼु 18 जी रात आहे न अल्लाह अल्लाह अॼो की रात मुंहिंजे सुहिणे इमाम ज़ैनुल आबिदीन जे दुनिया छॾण अल्लाह अकबर इमाम ज़ैनुल आबिदीन मदीने वारनि खे कीअं ख़बर पई हमेशह जे लाइ समय अहिड़ा घरड़ा हुया जन खे सिजल थिए खां बाद को निकाब पोश ईंदो हो दरवाज़ो खड़काए ग़रीबनि जे घर ते सामान छॾे वेंदो हो कंहिंसां ॻाल्हाईंदो कोन हुयो कंहिंसां सलाम कलाम कोन कंदो हो ख़ामोश थी सामान ॾेई वेंदो हुयो केरु ॻाल्हाईंदो हो उनखे जवाब न ॾींदो हुयो सिलसिलो सालनि जा साल हलंदो रहियो हिकिड़े ॾींहुं जॾहिं इहो सिलसिलो बंदि थी वियो हुन ग़रीब हुन खां पुछो हुन चयो जो मुंहिंजो यार कोन आयो आहे हुन चयो मुंहिंजो यार कोन आयो आहे ॿियो ॾींहुं थियो टियों ॾींहुं थियो पुछा कयूं त हाणे हूअं त ख़बर कान पई त इहो ग़रीबनि जे अंगण ते ख़ुशियूं पहुचाइण वारो केरु हुयो हाणे मालूम कयो त मदीने में केरु आहे जेको दुनिया छॾे वियो आहे छो त दुनिया में हुजे हा असांजे अंगणनि ते ख़ुशियूं पयूं टहकनि
हा यकीनन असां जो खुशू वयूं हन ओहो यार हलियो वयो आ जॾहिं मदीने जे माण्हुनि खां पुछा कयूं त ख़बर पई त इमाम ज़ैनुल आबिदीन यार जो हुक्म मञी वञी अबदी ज़िंदगी आरामी थियो आ। जागो था मुसलमानो तो अखिन डिठो विटनेस इमाम मूसा काजिम जेको बचड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे जो अर्ज़ तो करे मुंहिंजा बाबा साईं तव्हां कमज़ोर थी विया हो तव्हां जे जिस्म में जोत नाहे मां तव्हां जो जवान पुट हां हर जवान पुट जी तमन्ना हूंदी आ त मां बाबा साईं जे हूंदे मां बाबा साईं के कुछ करे ॾियां बाबा साईं रुगी नाला ॿुधाईंदा वञो हे वज़नला खणी मां तो ग़रीबन ताईं पहुचायां इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे पुटड़े निहारे चयो बचड़ा इहो वरी जुमलो न चइजा बाबा कहिड़ो जुर्मा पाण फरमाए ॿियो जुर्म नाहे इहो जुर्मा त उन ग़रीबन ऐं मुंहिंजे रब जे दरमियान में हिकिड़ो राज़ रखियल आहे मां इमाम ज़ैनुल आबिदीन नथो चाहियां त मुंहिंजे पुट खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पवे त फलाणनि जी चुल्हि कान बरदी हुई मां पहुचाईंदो हुयुसि तॾहिं बरदी हुई। मुंहिंजा दोस्त इमाम ज़ैनुल आबिदीन त पंहिंजी बक़ाया ज़िंदगी ईअं गुज़ारी आहे पाण कॾहिं मुर्किया कोन पाण कॾहिं पूरी मदीने जी तारीख़ ॾिसो इमाम ज़ैनुल आबिदीन थधो पाणी कॾहिं पंहिंजे मुंहं ते कोन रखियो पाण फरमायो मां पाणी थो ॾिसां त मूंखे करबला यादि अचे थी त मुंहिंजा मुसलमान भाइरो उन इमाम ज़ैनुल आबिदीन वटि ख्वाजा हसन बसरी जहिड़ा जवान अची पढ़िया हा सॼी ज़िंदगी मदीने में इमाम ज़ैनुल आबिदीन क़ुरान ऐं हदीस खे पढ़ायो आहे हज़ारे शागिर्द इमाम ज़ैनुल आबिदीन तयार कया आहिनि अलग़रज़ मां मोटी अचां आख़िरी जुमलनि जे मथां त ओ मुंहिंजा मुसलमान भाइरो 9 मुहर्रम जी शाम कहिड़ी शाम 9 मुहर्रम जी शाम यज़ीदी पंहिंजे ख़ीमन मां निकिता नारा हणंदा इमाम अली मक़ाम जे ख़ीमन जी तरफ़ वधिया कंहिं ग़ुलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला हुसैन यज़ीदी ज़ालिम पंहिंजे ख़ीमन मां निकिरी लॻे थो जंग जे लाइ अचनि पिया इमाम अली मक़ाम इत्मीनान सां वक़ार सां पाण पंहिंजे ख़ीमे मां निकिरी करे उन यज़ीदनि सां ॻाल्हाइण लॻा पाण फरमाए ॾियो ख़बर काॾे था वञो उन्हनि जो सोना इमाम मथां जो हुकुम आहे या ही असांजा शर्त क़बूल कयो या असांजी जंग क़बूल कयो इमाम सुणे लजपाल हुसैन उन ॼटनि खे सम्झायो त न तव्हां खे अकुल आहे न तव्हां जे चङनि खे को अकुल आहे दुनिया जे तारीख़ में जंग सुबुह जो शुरू थींदी आहे या सिज लहण महिल शुरू थींदी आहे जेके कमांडर आहे उन्हनि चयो त सोना चवी सच थो जंग शाम जो कान थींदी आहे पाण फरमाए चुप करे हलिया वञो राति तव्हां बि वञी सोचो असां बि वञी था यार असां कचहरी कयूं पोइ जेको यार फ़ैसिलो कयो हुसैन खे उहो फ़ैसिलो क़बूल आहे उहा 10 मुहर्रम जी सॼी राति इमाम आली मक़ाम ऐं इमाम आली मक़ाम जे पूरे ख़ीमन में क़ुरान करीम जी तिलावत हुई या कान हुई हुजूर जो दुरूद हुयो या कोन हुयो मां अञा ईअं चवां त इमाम हुसैन ईअं छो कयो इजाज़त ॾियो त आख़िरी क़ुरान जी आयत पढ़ी वठ अल्लाह जे क़ुरान गवाही ॾिनी या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अविनक़ुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला मदीने जो मीर अल्लाह जो महबूब जेला अल्लाह सजी कायनात बनाया रात दिन जो रातियों मुझो मदीने जो सही मुसल्ले ते बीठो हुंदो आ अल्लाह कुरान लाहींदो आ ओ मुझा महबूब एतरो न जाग
एतिरो न जाग सॼी सॼी रात मुसल्ले ते न बीह अधु रात मुसल्ले ते बीह वरी अध रात जी बि नफ़ी थी त इहो हुकुम थी वेंदो वरी रब थो चवे महबूब जेतिरो वणई ओतिरो बीह पर सॼी रात अध रात जो भी भले कुछ हिस्सो बीह मदीने जो मीर रात जागी इबादत में गुजारे तो रब राजी थे अज करबला में मुझो हुसैन ऐं उन जा बचड़ा बीबी सुकैना मासूम अली असगर जवान अली अकबर सुनो कासिम इमाम हुसैन आबिदीन ऐं मिड़ई संदन जा गुलाम सजी रात रब जो कुरान पढ़न था तो रब राजी थे मदीने जो साईं राजी थी पवे मुसलमान ॾिसो त असां वटि ॾहीं मुहर्रम जी राति छा छा पियो हले ऐं तव्हां खां अञा अॻिलो सवाल कयां टाइम ओवर थी वियो 12 लॻी हिकिड़ो मिंट थी वियो 5 मिंट बाक़ी ॿिया ख़तम तो ॻाल्हि खे कयां हिकिड़ो जवाबु ॾियो यज़ीद ऐं इमाम हुसैन जे विच में जेका जंग करबला लॻी उहा जंग हुकूमत जे हासिल करण लाइ हुई या अल्लाह जे दीन बचाइण लाइ हुई कसम अथव ख़ुदा जो दिल जो आवाज़ ॿुधायो वरी बि सोची वठो दीन खे जीन बचाइण लाइ हुई न छो चओ त इमाम हुसैन खे इन पलीत दुनिया जी कहिड़ी परवाह हुई रब उन्हनि खे त जन्नत जी सरदारी अता करे छॾी हुई जन के रब जन्नत जी सरदारी अता कई उन्हनि खे न दुनिया जे कुर्सीअ जी कहिड़ी पावर हो इमाम हसन पाक वटि ताज पातल हुयो या पूरी हुकूमत हुई ॿियो ख़बर उन उहो सभु कुझु हज़रत अमीर मुआविया खे ॾेई छॾियो या कोन हे त यार ॾियण वारा आहिनि वठण वारा त आहिनि ई कोन ॾियण वारा आहिनि जी ही उन सां जहिड़ो कंदा आहिनि जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुमनि जे ख़िलाफ़ हलंदो आहे अबू बकर सिद्दीक़ सां जहिड़ो न कयो छो त हुज़ूर जे हुकुमनि जे ख़िलाफ़ न हुयो उमर फारूक सां जहिड़ो न कयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ न हुयो उस्मान ज़िन्नूरैन सां जहिड़ो न कयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ न हुयो लेकिन मुंहिंजे अलीअ सां जहिड़ो कयूं मुंहिंजे अलीअ सां जहिड़ो कयूं लेकिन उन साॻे हसन ऐं हुसैन इमाम हुसैन सोने जहिड़ो कयो कंहिंसां जहिड़ो कयो यज़ीद सां जहिड़ो कयो छो यज़ीद चवे निमाज़ छाहे मुंहिंजो हुसैन चवे त निमाज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार यज़ीद चवे कुरान पढ़ो न पढ़ो तहांजी मर्ज़ी मुंहिंजो लजपाल हुसैन चवे त पलीत न हे अल्लाह जो कलाम आहे मोमिन जी जान आहे मोमिन कुरान पढ़ंदो रब उन जे सीने खे मदीनो बनाए छॾींदो आहे यज़ीद चवे त शराब पीअण में छा आहे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजो लजपाल हुसैन चवे त पलीत अल्लाह जे हदुनि खे किरास न कर अल्लाह हुकुम कयो आहे त शराब हराम आहे मुस्तफ़ा हुकुम कयो आहे त शराब हराम आहे हुज़ूर जा बचड़ा वारस वेठा आहिनि तूं केरु थींदो गैर शरई अमल करण वारो तुंहिंजी जान त असां पंहिंजे हिकु हिकु जिस्म जो खून जो आख़िरी कतरो ॾींदासीं मुस्तफ़ा जे शरीयत खे हेॾे होॾे थियण न ॾींदासीं इमाम हुसैन लजपाल बचन सूदियूं जानियूं ॾिनियूं मगर मुस्तफ़ा जे शरीयत ते कंप्रोमाइज़ कोन कयो मां तव्हां खां थो पुछां छेड़ो छाजो हुयो मां तव्हां खां थो पुछां ॾियो ख़बर किथे ईअं त कोन्हे को त ज़ुबान सां हुसैनी हुसैनी पिया सॾायूं कम टोटल यज़ीदन वारा पिया कयूं नाराज़ न थीजो जे दिल सां ॻाल्हि लॻेव तॾहिं बि नाराज़ न थीजो छो त अॼु जी ॻाल्हि कान्हे उन टाइम ते बि यज़ीदी हिकिड़े पासे मासूम अली असगर खे तीर हणण में पूरा हिकिड़े पासे इमाम कासिम सोणे खे जिस्म में तीर नेज़ा भाला हणण वारा हिकिड़े पासे अली अकबर घोट खे तीरनि में छलनी करण वारा हिकिड़े पासे मुंहिंजे दिलबर हुसैन खे फ़क़ति 120 जिस्म में सोराख़ करण वारा एतिरा ज़ालिम ईअं न आहे त रुॻी उन्हनि कयो ॿिया त छॾियो हुर बिन यज़ीद वो हिकड़ो जेडी मतलब पहिरो दफ़ो मैदान ते लथो त 120 यज़ीदी जहन्नम रसीद रुगी हज़रत हुर करे छॾिया हुया गुलाम जे तलवार में एतिरी ताक़त हुई त आका हुसैन जे तलवार में ताक़त छा हूंदी इएं नाहे इमाम हुसैन सुणे ला चयो बस उन्हनि जे मथां हीअं थियो न न
हकीकत में यजीद ने कुछ भी न कयो मुझे लजपाल हुसैन जे वचन उनके करे ॾेखारियो तो दीन खुदा जो कीअं बचाइबो आहे। हिकिड़े पासे 20,000 हिकिड़े पासे 72 मुक़ाबलो त ॾिस न मुंहिंजा दोस्त अज़ीज़। लेकिन मां सवाल थो कयां खुदा जे वास्ते मूंखे जवाब ॾे। मुस्लमान इमाम हुसैन सुहणन के ऐं उन जे बचड़न के शहीद करे वरी जो जुमे जी नमाज जो टाइम थियो उहे साॻिया ई पलीत ओॾा शहीद कन ओॾा चवनि त हुसैन तू हक़ ते नहीं, अली अकबर तू हक़ ते नहीं, कलमे कुफर कुफर न बाशद। ओॾा वरी नमाज में भी चवनि अतहियात पढ़ी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। ओॾा खून भी कन पिया, ओॾा कत्ल भी कन पिया, एॾा दुरूद भी पढ़न पिया। केर चो यजीदी जवाब दे, केर चो यजीदी वो पंहिंजे अंदर में जाती पिया। किथे ईअं त कोने शराब भी पी ऐं हुसैनी भी सदाई, किथे ईअं त कोने नमाज सां ताल्लुक़ ई कोने हुसैनी भी सदाई, किथे ईअं त कोने त आधी रात जो न्याणियुनि खे वती गलन में घुमाईंदो हुसैनी सदाई। खुदा जे इज्जत जो कसम मां तव्हां के पूरी तारीख़ आॾो रखण लाइ तैयार हां। हज़रत अम्मा खातून जन्नत अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे ज़िंदगी जा जॾहिं आख़िरी ॾींहं आया आहिनि सदन जे ख़िदमत में जेका औरत हुई उन जो नालो छा हो? जो अस्मा बिन्त उमैस। नालो छा हुयो? अस्मा। नालो याद कयो। अगर दलील गलत निकरे त हे सजण साईं जो मलह तव्हां जे आॾो चोर जी सज़ा मुंहिंजी सज़ा। मुंहिंजा दोस्तो मां तव्हां जे आॾो वेठो हां, जेॾी महिल बणेव हुकुम कजो। उन बानीअ जो नालो छा हो? जो अस्मा बिन्त हुसैन। उहा हुई केर? खुदा जो कसम अबू बकर सिद्दीक़ जी ज़ाल हुई। अखियूं खोलियो, कंहिंजी ज़ाल हुई? सुने अबू बकर सिद्दीक़ जी ज़ाल। नालो तस अस्मा बिन्त उमैस। अम्मा खातून जन्नत जे घर जी बुहारी ॾेई रही आहे। कहिड़नि ॾींहंनि में जॾहिं अम्मा खातून जन्नत घणी अलील थी वई आहे, दुनिया खे छॾण वारी आहे। अबू बकर जी घरवारी इमाम हसन ऐं हुसैन जे घर जी सफ़ाई थी पई करे। इहो नफ़रत आहे या प्यार आहे? ॻाल्हि इते ख़तम नथी थिए। अम्मा खातून जन्नत अचानक रोए थी, अखियुनि में लुड़क लड़ी आया। अस्मा बिन्त उमैस थी चवे अम्मा सुहिणी अव्हां जे अखियुनि में लुड़क छाजे करे? अम्मा खातून जन्नत फरमाए थी अस्मा मां फातिमा के हिकिड़ी ॻाल्हि ॾाढो सताए थी। अम्मा कहिड़ी? पाण फरमायूं त मां ॾिस ॿुधंदी हां त जॾहिं औरत दुनिया छॾे वेंदी आहे उनखे चारपाई ते खयो वेंदो आहे, उन जे मथां कपिड़ो ॾिनो वेंदो आहे, उनखे कफन पारायो वेंदो आहे। उन औरत जो जिस्म त ज़ाहिर कोन थींदो आहे पर उन जी कद जी ख़बर पवंदी आहे। हीअ 6 फुटनि जी औरत आहे, हीअ 7 फुटनि जी औरत आहे। मां मोहम्मद करीम जी न्याणी हां, हसन हुसैन जी अम्मा हां, अली जी घरवारी हां। मूंखे डप थो लॻे, मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजे जिस्म जे कद जी बि कंहिंखे ख़बर न पवे। जीअं मां पाकीज़ा रही आहियां त जन्नत में बि ईअं ई मां वञी पहुचां। अस्मा बिन्त उमैस चवे थी अम्मा फिक्र न कर, पहिरीं उहा कंहिंजी घरवारी जो हज़रत जाफ़र तैयार जी कंहिंजी घरवारी हज़रत जाफ़र तैयार केर आहे? हज़रत अली साईं जो वॾो भाउ। जवाब ॾियो, कंहिंजो भाउ? हज़रत अली मुर्तज़ा जो वॾो भाउ। अस्मा बिन्त उमैस उन जी घरवारी हुई। हबश ॾे हिजरत थी। चवे थी सुहिणी जॾहिं मां सुहिणे जाफ़र बिन अबी तालिब जी घरवारी हुयसि हबश ॾे वई, उन मां औलाद आहे। वक़्तु कोन्हे त हिकिड़ो नालो ॿुधायां मां तव्हांखे। मुंहिंजा दोस्त रसे थी हबश ॾे वियसि। उते औरतूं जॾहिं दुनिया छॾींदी हुयूं औरत खे खट ते सुम्हारे उनखे कफन ॾेई पोइ जे खटुनि जे चइनी तरफ़नि खां हीअ वॾियूं काठियूं हणंदा हुया। उन काठियुनि जे चइनी तरफ़नि खां हीअं कपिड़ो ॿधंदा हुया। इन करे औरत जो जिस्म नज़र कोन ईंदो हुयो, कद जी ख़बर कान पवंदी हुई। अम्मा खातून जन्नत अली ला ख़ुशीअ में उथी वेही रही। पाण फरमाइनि थियूं अस्मा तो त मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी, हाणे तोखे वसीयत थी कयां त मूंखे सिंगारे तयार करे इहो सभु कुझु तूं पंहिंजे हथनि सां कजां। केर करे रही आहे? खुदा जो वास्तो अथव। अम्मा खातून जन्नत तुंहिंजी मुंहिंजी न्याणी चवे क़यामत जे ॾींहुं रब करे मुंहिंजी न्याणी अम्मा खातून जन्नत जे साए में हुजे। अम्मा खातून जन्नत जे साए में ईअं थींदी राति जो मर्दनि सां गॾु वटे रोडनि ते घुमंदी, राति जो मर्दनि सां गॾु वटे गलियुनि में घुमंदी। अम्मा खातून जन्नत चवे त दुनिया छॾण खां पोइ मुंहिंजे कद जी बि कंहिंखे ख़बर न पवे, अर्श खे बि ख़बर न पवे। यार ॻाल्हि हितां जी कान्हे, मदीने जे साईं फरमायो जॾहिं मैदान महशर थींदो ऐलान थींदो मौला फलाणे नबी
नबीअ जा बचड़ा कुल सराता रब चंदो गुजरण दियो जिब्रील चंदो मौला तुझे महबूब मुस्तफा जी न्याणी हसन हुसैन जी अम्मा कुल सरातों थी गुजरे रब चवतो बिहार 70,000 हुरन जी ड्यूटी मां अल्लाह लगाया जिब्रील 70,000 हुरन जे झुरमट में मुझे मुस्तफा जे न्याणी के अगते कदम को वधरा पहले ऐलान कर या अहलल महशर ओ महशर में रहने वालो नबी गौस कुतुब अब्दाल सभई या अहलल महशर नकिसूर ऊसकुम वगुद्दू अबसारकुम अखियूं पंहिंजूं बंद कयो कंध पंहिंजा हेठ कयो ऐं जिब्रील मामलो छाहे त चतो रब जो हुक्म त पंहिंजा कंध भी हेठ कयो अखियूं भी बंद कयो छो महबूब मुस्तफा जी पर्देदार न्याणी पुलसरात तो गुजरी रही है दुनिया में तो जो पर्दो हाफिज मोहम्मद सिद्दीक साहब महशर में भी रब अम्मा खातून जन्नत जो पर्दो तो रखे 70,000 हुर जे झुरमट में वो भी सभिनी अंबिया के हुक्म तो थे सभई कंध भी हेठ कयो अखियूं भी बंद कयो छो कंध हेठ कण सा केर नजर को नहीं दुआ अखियूं बंद छो कयो मुझी फातिमा मुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी दुनिया में रोए पे त मुझे तजीब कहीं के खबर न पवे इने करे अखियूं बंद कयो मता को महसूस करे त हेतरे कद वारिया मुझे महबूब जी बचड़ी पसंद को न कयो अब रब भी पसंद को न थो कयो तो मुझा मुसलमान भाइरो अगर तू असा चाहूं था तो तू जो असा जो न्याणियों अम्मा खातून जन्नत जे पाड़े में हुजन जन्नत में हुजन पाड़े में हुजन तो पाड़े में जे मानू रहंदो आ तो उन जी पर कंदो आ या रहंदो पाड़े में मुरड़न जे ऐ पर वरी उनन जे दुश्मनन जी करे पाड़े में रही सकदो जे पाड़े में रहबो आ उन जी पर कबिया अचो त पंहिंजी न्याणियुनि जी तरबियत कयो उन्हनि खे सेखारियो मुंहिंजूं अमड़ियूं मुंहिंजूं भेनरूं अमा रात जो इन भला रंडीअनि में गलिन में कोन थियूं सूहूं अमा अल्लाह जे क़ुरान ते सूहूं थियूं अमा मुसल्ले ते सूहूं थियूं अमा रोंदे करे अमा खातून जन्नत के याद करे ऐं पंहिंजो नालो पंहिंजे अमा खातून जन्नत जे बानड़नि में लिखाइण जे लाइ लिखराइण जे लाइ सॼियूं रातियूं रब जे क़ुरान जी तिलावत कयो अल्लाह कंदो तवां साजा मर्द तवां साजा नौजवान तवां साजूं न्याणियूं इहा ॻाल्हि समझी करे अल्लाह जे रसूल जे दीन जूं पाबंद थी वेंदियूं अल्लाह जी ज़ात इन महफ़िल के क़बूल फरमाए मरहूम गुलाम मुस्तफा ऐं मरहूम शाह मोहम्मद ऐं जमी जेके बुरा बिरादरी जा अज़ीज़ अकारब दुनिया छॾे विया आहिनि अल्लाह सभिनी जी बख़्शिश फरमाए ऐं जेतिरी जमायत आई आहे अल्लाह सॼी जमायत जे अज़ीज़ अकारब जी बख़्शिश फरमाए अल्लाह हुज़ूर जे उम्मत जी बख़्शिश फरमाए मुमकिन है कोझड़े जो चवण अमा नेकन जो बुधण अल्लाह पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्ला अल बलागुल मुबीन एक बेरो अल्हम्दुलिल्लाह बेरा कुल्लु अल्लाह पढ़ो त ईसा रे सवाब जी दुआ मसल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार मुझा सोहना करीम रब इन महफिल के पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमा मुझा करीम रब जेके जेके मर्द व ख़वातीन दुआ में शरीक हन या के दुआ ला चयो थन मुझा मौला उन्हनि जे दिलनि जूं नेक उम्मीदूं पूरियूं फरमा मुझे मदीने जे मीर जी सॼी उम्मत जी बख़्शिश फरमा ख़ुसूसन मुझा करीम रब शाम खां जेका मरहूम गुलाम मुस्तफ़ा ऐं मरहूम शाह मोहम्मद जे बचड़नि या रिश्तेदारनि या घर वारनि जेको ख़ैर ख़ैरात कयो आहे जेका महफ़िल सजाई वई आहे कुरान करीम जा ख़त्म सूरतुनि जी तिलावत दुरूद पाक जो नज़रानो मौला सब तुझे बारगाह रब्बुल इज्जत में पेश कयो था करीम रब तो कबूल फरमा हदियतन तोहफतन मुझा मदीने जा मीर पांजे गुलामन जो तोहफो कबूल फरमा मुझे हुजूर जे वालिदैन करीमैन जा मुझा मौला दर्जात बुलंद फरमा हुजूर जे आल असहाब जा दर्जात बुलंद फरमा हुजूर जे उम्मत जे जमी शुहदा जा दर्जात बुलंद फरमा खुसूसन शहीदान करबला जा दर्जात बुलंद फरमा मौला हुजूर जे उम्मत जे जमी औलिया अल्लाह जा दर्जात बुलंद फरमा हुजूर जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन ईमान वारन औरतुन जी बख्शिश फरमा खुसूसन अला खुसूसन मुझा मौला मरहूम मगफूर गुलाम मुस्तफा ऐं मरहूम मगफूर शाह मोहम्मद ऐं उन जे जमी अजीज़ो अकारब जी बख्शिश फरमा ऐं इन बिनी मरहूमैन मरहूम शाह मोहम्मद ऐं गुलाम मुस्तफा
मुस्तफ़ा जे क़ब्र खे जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बना जा। मौला उन जे पोयर जो कयल ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा जा। मुंहिंजा मौला सॼी जमात जे दिलनि जूं उमेदूं पूरियूं फरमा। सभिनी खे दरे मुस्तफ़ा जी हाज़िरी नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा हिन दिल दुआ ज़रूर गोर अमानुल्लाह वलद गुलाम मरहूम वलद अली मुराद हाजी याकूब पर अदित अदा तुझो नालो जाए अमानुल्लाह जा जेके भी मिट माइट वेझे परे वारा चओ मुंहिंजा मौला उन्हनि सभिनी खे जन्नत जे किथे वेझो रखिजा तदो अमानुल्लाह ख़ुशि थिए। ऐं न अदे अमानुल्लाह खे बि मौला इज़्ज़त वारी ज़िंदगी नसीब फरमाइजा, सुकून वारी ज़िंदगी नसीब फरमाइजा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन।